मज़मून फिज़िक्स क्लास ॾहों बाब ॾहों सबक 11 रुकावटी या मुंझल दोहरी हरकत डैम्ड ऑसिलेशन। अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार। मां आहियां सनाउल अहमद। अॼु जे वीडियो में जेको असां टॉपिक कवर कंदासीं उहो आहे रुकावटी या मुंझल दोहरी हरकत यानी डैम्ड ऑसिलेशन। प्यारा ॿारो, हींअर असीं पंहिंजो टॉपिक जे तरफ़ हलूं था जेको आहे डैम्ड ऑसिलेशन्स। ऐं हिन टॉपिक खां पहिरीं जेको असां टॉपिक पढ़ियोसीं उहो हुयो बॉल एंड बाउल सिस्टम एंड सिंपल हार्मोनिक मोशन। यानी ही जेको टॉपिक आहे उहो बि असांजो सिंपल हार्मोनिक मोशन सां ई जेको आहे तालुक़ रखे थो। ऐं उन जे पहिरें लेक्चर में उन टाइम मां तव्हांखे चयुमि त असीं ऑसिलेशन जी हिकिड़ी टाइप आहे उहा असां लास्ट में पढ़ंदासीं, जेका आहे असांजी हिते डैम्ड ऑसिलेशन। हाणे जीअं त असांखे ख़बर आहे त ऑसिलेशन छा थींदी आहे। ऑसिलेशन हिकिड़ो असांजो मोशन हूंदो आहे जेको टू एंड फ्रो हूंदो आहे, यानी हिकु ऑब्जेक्ट पंहिंजी मेन पोज़ीशन तां अॻिते पोइते थिए या अप एंड डाउन थिए, उन मोशन खे असां चवंदा आहियूं उहो असांजो ऑसिलेशन हूंदो आहे। ठीकु आहे। ऐं हिते जेकॾहिं असां डैम्प जी ॻाल्हि कयूं त डैम्प छा हूंदो आहे। हाणे इन लफ़्ज़ खे हिते असां थोरो सम्झण जी कोशिशि कंदासीं त डैम्प बेसिकली असां छा खे था चऊं। तो प्यारा ॿारो, अक्सर असां प्रैक्टिकल लाइफ में इन शइ खे एक्सपीरियंस कयो आहे त इन जो असां मिसाल हिन तरीक़े सां खणी सघूं था त मिसाल जे तौर ते जेकॾहिं असां को पखो हलायूं था, जेकॾहिं हुनजो असां बटण हणंदासीं ऐं पखो हलंदो त तव्हां इहा शइ नोट कंदा त पखो आहिस्ते आहिस्ते स्टार्ट थींदो आहे, यानी हलणु शुरू जॾहिं कंदो त आहिस्ते आहिस्ते हलंदो। या उन खां बाद में जॾहिं असां जेको आहे त पखे खे बंदि कंदासीं या जेको आहे लाइट हली वेंदी आहे, तॾहिं बि जेको पखो हूंदो आहे उहो आहिस्ते आहिस्ते जेको आहे त बंदि थींदो आहे। यानी एट ए टाइम न जेको आहे त हू हलंदो आहे ऐं एट ए टाइम न ई हू जेको आहे बंदि थींदो आहे। ठीकु आहे। यानी इन में झटको न ईंदो आहे। ठीकु आहे। हाणे इहो जेको आहिस्ते आहिस्ते हले थो पखो या आहिस्ते आहिस्ते बीहे थो, ठीकु आहे, इहा जेका इन जी मूवमेंट आहे, यानी जेको आहे स्लो खां स्पीड थो थिए या स्पीड खां स्लो थो थी वञे, यानी बिल्कुलु उनजी जेको मोशन आहे ख़तम थो थी वञे ड्यूरिंग इंटरवल ऑफ टाइम में। या इन जो हिकिड़ो ॿियो बि मिसाल असां खणी सघूं था त मिसाल जे तौर ते असां वटि हिकु बेल आहे यानी घंटी आहे। ठीकु आहे। हाणे इन बेल खे जॾहिं असां वॼाईंदासीं त छा थींदो आहे त इन बेल खे हिकु दफ़ो वॼाइण सां उनजो जेको आवाज़ु आहे उहो छा थींदो आहे, पहिरियों त असांखे जेको आहे त लाउड ॿुधण में ईंदो, उनखां पोइ उहो आवाज़ु स्लो थींदो वेंदो आख़िर हिकिड़ी अहिड़ी पॉइंट ईंदी जिते उहो आवाज़ु असांजो बिल्कुलु बि ख़तमु थी वेंदो। ठीकु आहे। यानी असांखे ॿुधण में ई न ईंदो। पोइ असां चवंदासीं त हाणे हिन जो आवाज़ु जेको आहे ख़तमु थी वियो आहे। या हिन जो मिसाल असां हीअं बि खणी सघूं था त का टेबल आहे, हाणे उन ते जेकॾहिं असां ज़ोर सां धकु हणंदासीं त पहिरियों आवाज़ु असांखे वॾो जेको आहे त महसूसु थींदो, उनखां पोइ आवाज़ु हुनजो आहिस्ते आहिस्ते ख़तमु थी वेंदो। ठीकु आहे। हाणे जेकॾहिं असां हिन बेल जी ॻाल्हि कयूं, हिन घंटीअ जी ॻाल्हि कयूं त इन में छा थो थिए त जॾहिं इनखे असां स्टार्टिंग में वॼायूं था त उनजो जेको आवाज़ु आहे, उनजी जेका फ्रीक्वेंसी आहे, उनजो जेको एम्पलीट्यूड आहे या उनजी जेका वेवलेंथ आहे उहा हाई आहे। ठीकु आहे। तव्हां हिन जेको आहे डायग्राम में बि ॾिसी सघो था त इन जो हिन पॉइंट ते जेको आवाज़ जी जेका वेव आहे, आवाज़ जो जेको एम्पलीट्यूड आहे उहो जेको आहे त वॾो आहे। उनखां पोइ विथ रिस्पेक्ट टू टाइम छा थो थिए, उहो आवाज़ जी जेका वेवलेंथ आहे या उनजो जेको एम्पलीट्यूड आहे उहो आहिस्ते आहिस्ते जेको आहे घटिबो थो वञे। ठीकु आहे। आख़िर में हिकिड़ी अहिड़ी पॉइंट थी अचे जंहिं पॉइंट ते आवाज़ु असांजो बिल्कुलु बि ख़तमु थो थी वञे, यानी उनजो जेको एम्पलीट्यूड आहे उहो ज़ीरो थो थी वञे। हाणे ही जेके ॿ मिसाल असां सम्झासीं प्यारा ॿारो, इन ॿिन्ही मिसालनि में जेको असांजो मोशन आहे, जेका असांजी ऑसिलेशन आहे, इन खे असां चऊं था डैम्ड ऑसिलेशन। इन जी जेकॾहिं असां सिंपल डेफिनेशन खणूं त डेफिनेशन हिन तरीक़े सां खणी सघूं था त चवंदासीं असीं एन ऑसिलेशन दैट फेड्स अवे ओवर टाइम इज़ कॉल्ड डैम्ड ऑसिलेशन। ठीकु आहे। यानी अहिड़ी ऑसिलेशन जेका वक़्त सिर घटिबी वञे, अहिड़ो मोशन जेको वक़्त सिर घटिबो वञे, उनखे असां छा चवंदासीं डैम्ड ऑसिलेशन। ठीकु आहे। या सिंधीअ में असां इन खे रुकावटी या मुंझल दोहरी हरकत बि चई सघूं था। ठीकु आहे प्यारा ॿारो। इन जा कुझु वधीक मिसाल बि असां खणी सघूं था। इन में हिकिड़ो असां सिस्टम खणूं था, मिसाल जे तौर ते आइडियल सिस्टम हिकिड़ो खणूं था असां। ठीकु आहे। हाणे
पहिरियों त इहा ॻाल्हि आहे त आइडियल सिस्टम असां कंहिंखे था चऊं। आइडियल सिस्टम असां उन सिस्टम खे चवंदा आहियूं जंहिंमें काई बि कमी न हुजे, 100% परफेक्ट हुजे। ठीकु आहे। ऐं नंबर ॿी ॻाल्हि आहे, आइडियल सिस्टम जेको असां खणंदा आहियूं प्यारा ॿारो, उहो असांजो रियल सिस्टम न आहे। ठीकु आहे, उहो हिकिड़ो इमेजिनरी सिस्टम हूंदो आहे। हाणे इन सिस्टम में असां हिकिड़ो जेको आहे त ही स्प्रिंग खयो आहे, उन में हिकिड़ो ही ब्लॉक ॿधो आहे। हाणे इन ब्लॉक खे असां छा था कयूं, हिन पंहिंजी मेन पॉइंट तां अॻिते पुठिते था कयूं, यानी टू एंड फ्रो मोशन था लॻारायूं। ठीकु आहे। हाणे जॾहिं टू एंड फ्रो मोशन हिनखे लॻारायूं था त इहो छा थींदो, इहो जेको असांजो ब्लॉक आहे इहो हिन स्प्रिंग सां लामहदूद टाइम ताईं जेको आहे इहो अॻिते पोइते थींदो रहंदो। इन जे रुकण जी काई बि हद न हूंदी, यानी इहो लगातार हलंदो रहंदो। अहिड़ो कोई बि असां वटि सिस्टम न आहे। हाणे बेसिकली इहो छो थो हले, इहो असांजो जेको ब्लॉक आहे इहो मूव छाजे करे थो करे, इहो इन जे करे थो करे त हिन ते जेको फोर्स लॻे थो, हिन ते जेको इफेक्ट पए थो, उहो स्प्रिंग जो पए थो, ऐं इन जे रिस्टोरिंग फोर्स जे करे इहो लगातार जेको आहे मूव कंदो रहंदो। तो प्यारा ॿारो, अगरि जेकॾहिं असां रियल सिस्टम जी ॻाल्हि कंदासीं त रियल सिस्टम में जेकॾहिं असां ही ब्लॉक आहे, इन ब्लॉक खे हिकु दफ़ो हिन पंहिंजी एक्सट्रीम पोज़ीशन ते आणे करे छॾींदासीं त इहो कुझु टाइम खां बाद में तव्हां ॾिसंदव त इहो पंहिंजी ओरिजिनल यानी मेन पोज़ीशन ते अची करे बीह रहंदो। ठीकु आहे। या जेकॾहिं असां कंहिं पींघ जो एग्ज़ाम्पल बि खणी सघूं था त जेकॾहिं कंहिं ॿार खे पींघ ते विहारे करे उनखे हिकिड़ो लोॾो ॾींदासीं त लोॾे ॾियण खां बाद में हू अॻिते पोइते वञी 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 आख़िरे कुझु टाइम खां पोइ चंद मिंटनि या चंद सेकंड्स खां बाद में उहो पंहिंजी मेन पोज़ीशन ते वापसि ईंदो। ठीकु आहे। हाणे हिन ब्लॉक या उन पींघ वारे मिसाल में ही जेको असांजो सिस्टम आहे, ही जेको ब्लॉक आहे, उहो पंहिंजी मेन पोज़ीशन ते छो थो अचे, छाजे करे अचे थो, कहिड़ो फोर्स हिन ते जेको आहे त असर अंदाज़ थिए थो, जेको हिनखे पंहिंजी उन मेन पोज़ीशन ते आणण जी कोशिशि करे थो। अगरि जेकॾहिं असां आइडियल सिस्टम में ॾिसंदासीं त आइडियल सिस्टम में असांजो उहो जेको ब्लॉक आहे उहो लगातार पियो मूव कंदो रहंदो, बैक एंड फोर्थ या टू एंड फ्रो। ठीकु आहे। हाणे हिन ते कहिड़ो फोर्स जेको आहे इफेक्ट करे थो, बेसिकली उहो आहे असांजो फोर्स ऑफ फ्रिक्शन या फ्रिक्शन फोर्स असां जंहिंखे चऊं। ठीकु आहे। हाणे छा थियो त प्यारा ॿारो, त रियल सिस्टम में जॾहिं ही ब्लॉक आहे उहो मूव कंदो त इन ते गाठ जेको आहे असर अंदाज़ थींदो। हाणे इन गाठ जे करे ही ब्लॉक जेको आहे उहो पंहिंजी जेका एनर्जी आहे उहा लूज़ कंदो वेंदो, उहा ख़ारिज कंदो वेंदो, उहा ज़ाया कंदो वेंदो। ऐं ज़ाया करण खां बाद में हिकिड़ी पॉइंट अहिड़ी ईंदी जॾहिं हिन जी मुकमिल एनर्जी जेका आहे उहा ज़ाया थी वेंदी, ख़तमु थी वेंदी। उन खां पोइ ही पंहिंजी ओरिजिनल पोज़ीशन ते वापसि मोटींदो ऐं रेस्ट वारी हालत में अची करे स्टैंड कंदो। ठीकु आहे। तो प्यारा ॿारो, हाणे असीं ईअं चई सघूं था त अहिड़ो सिस्टम जंहिं ते फ्रिक्शनल फोर्स जेको आहे इफेक्ट करे थो, इनखे असां वरी चवंदासीं डैम्ड सिस्टम। ठीकु आहे। तो इन जे लाइ असां हींअर लिखी सघूं था त एन ऑसिलेटिंग सिस्टम इन विच फ्रिक्शन हैज़ एन इफेक्ट इज़ अ डैम्ड सिस्टम। हाणे अहिड़ो सिस्टम जंहिं सिस्टम ते जेको आहे फ्रिक्शन इफेक्ट करे, इन क़िस्म जे सिस्टम खे असां छा चवंदासीं, डैम्ड सिस्टम। तो उन खां बाद में प्यारा ॿारो, हींअर असीं वरी हिकिड़े रियल एग्ज़ाम्पल जे तरफ़ हलूं था। हाणे रियल एग्ज़ाम्पल जेको असांजी किताब में ॾिनो वियो आहे उहो ॾिनो वियो आहे शॉक एब्ज़ॉर्बर जो। ठीकु आहे। जेको असांजे अक्सर ऑटोमोबाइल्स में लॻल हूंदा आहिनि, यानी जेके असांजूं गाॾियूं हूंदियूं आहिनि, व्हीकल्स हूंदा आहिनि, उन्हनि में जेको आहे लॻल हूंदा आहिनि शॉक एब्ज़ॉर्बर। जीअं का बि गाॾी कंहिं झाके में, कंहिं धिके तां, कंहिं बि जेको आहे त कंहिं ख़राबु रस्ते तां जॾहिं मूव कंदी आहे त उन में जेको आहे शॉक ईंदा आहिनि। ठीकु आहे। उन में जेको आहे झटका ईंदा आहिनि। हाणे उन झटकनि खे बचाइण जे लाइ जेको आहे गाॾियुनि में शॉक एब्ज़ॉर्बर लॻाया वेंदा आहिनि। हाणे शॉक एब्ज़ॉर्बर जे नाले मां ई असांखे ख़बर पए थी त इहो छा कंदो, इहो उन झटकनि खे एब्ज़ॉर्ब कंदो, जज़ब कंदो। जीअं गाॾीअ जे अंदरि जेको माण्हू वेठो आहे, जेको पैसेंजर वेठो आहे, उनखे उहो झटको महसूसु न थिए। ठीकु आहे। या घटि में घटि महसूसु थिए। अक्सर जेको आहे त तव्हां ॾिठो हूंदो त जेके असांजूं लग्ज़रियस गाॾियूं हूंदियूं आहिनि, जीअं रॉयल रॉइस थी वई, ठीकु आहे, जीअं तव्हांजी फेरारी थी वई, या उन खां पोइ स्पोर्ट्स कार थी वियूं, त अहिड़े क़िस्मनि जी कारनि में जेको आहे त हाईटेक शॉक एब्ज़ॉर्बर लॻल हूंदा आहिनि ऐं उन्हनि में जेको झटको आहे उहो ड्राइवर खे महसूसु न आहे थींदो। ठीकु आहे। या हलाईंदड़ खे महसूसु न आहे थींदो। हाणे जेकॾहिं असां हिन शॉक एब्ज़ॉर्बर जी हिते ॻाल्हि कयूं ऐं इन जी साइंस खे थोरो सम्झण जी कोशिशि कयूं त इहो कहिड़े नमूने सां असांजो हिन डैम्ड ऑसिलेशन वारे एग्ज़ाम्पल ते जेको आहे फिट अचे थो, त इनखे हाणे सम्झण जी कोशिशि कयूं था। तो प्यारा ॿारो, बेसिकली छा थो थिए त जॾहिं जेको आहे कंहिं बि ख़राबु रस्ते ते का गाॾी हले थी त छा थो थिए, उन गाॾी में जॾहिं झटको अचे थो त झटको छाजे
झटके जे करे छा थो थिए त उन गाॾीअ जो जेको मोशन जो जेको एम्पलीट्यूड आहे, ठीकु आहे, उहो वधी थो वञे। ठीकु आहे, हाणे जॾहिं एम्पलीट्यूड उनजो वधी वेंदो त पोइ छा शॉक एब्ज़ॉर्बर छा कंदो आहे, उन एम्पलीट्यूड खे घटि करण जी कोशिशि कंदो आहे। ठीकु आहे, हाणे जॾहिं घटि करण जी कोशिशि कंदो आहे त पोइ इहा जेका एनर्जी आहे, यानी जेको उहो मोशन आयो, जेको झटको आयो, उहो एब्ज़ॉर्ब थो थी वञे हिन शॉक जे ज़रिए, ऐं इहा जेका एनर्जी आहे इहा कन्वर्ट थी वञे मैकेनिकल एनर्जी में, ऐं मैकेनिकल एनर्जी वरी जेका आहे असांजी हीट एनर्जीअ में कन्वर्ट थी थिए। उन खां पोइ हिन अक्सर तव्हां ॾिठो हूंदो त शॉक में जेको आहे त लिक्विड विझंदा आहिनि। ठीकु आहे, चवंदा त बाबा शॉक जो जेको तेल आहे उहो लीक थो करे, या जेको आहे शॉक ऑयल जेको आहे उहो असांजो ख़तमु थी वियो आहे, जंहिंजे करे गाॾी जेको आहे घणा झटका थी हणे। पोइ छा थींदो आहे त उहो ऑयल छा कंदो आहे, उन हीट एनर्जीअ खे जेको आहे त वरी पंहिंजे तरफ़ एब्ज़ॉर्ब कंदो आहे। ठीकु आहे प्यारा ॿारो, त अहिड़े नमूने सां जॾहिं शॉक लॻंदो आहे त पोइ हीउ शॉक एब्ज़ॉर्बर जेको आहे उन शॉक खे जज़ब कंदो, ऐं जज़ब करण खां बाद में उन गाॾीअ जे एम्पलीट्यूड खे जेको आहे त शॉक एब्ज़ॉर्बर छा कंदो, उनखे घटाईंदो, ऐं घटाइण जे करे उन में वेठल जेको माण्हू हूंदो उन ते उन शॉक जो असरु घटि में घटि जेको आहे फील थींदो। ठीकु आहे, हाणे हिन मां बि असांखे इहा ई ख़बर पइजी वई त जेको डैम्प्ड ऑसिलेशन आहे उहा बेसिकली छा आहे, उहा असांजी वक़्त जे हिसाब सां एम्पलीट्यूड या वेवलेंथ जेका आहे कंहिं बि सिस्टम जी जेको आहे त डिक्रीज़ थिए थी, ऐं उनखे असां छा था चऊं, डैम्प्ड ऑसिलेशन। ठीकु आहे, तो प्यारा ॿारो, हिते जेकॾहिं असां इन जी डेफिनेशन खे ॾिसंदासीं जेका असांजे बुक में ॾिनी वई आहे, त उहा हिन तरीक़े सां ॾिनी वई आहे। चवे थो द ऑसिलेशंस ऑफ अ सिस्टम इन द प्रेज़ेंस ऑफ रेज़िस्टिव फोर्सिस आर डैम्प्ड ऑसिलेशन। ठीकु आहे, हिन जे लाइ असीं चई सघूं था त ऑसिलेशन सिस्टम कंहिं रेज़िस्टिव फोर्स जे प्रेज़ेंस में थिए उनखे असां चवंदासीं डैम्प्ड ऑसिलेशन। ठीकु आहे, तो प्यारा ॿारो, मूंखे उमेद आहे त तव्हांखे हीउ टॉपिक बि जेको आहे उहो सुठे नमूने सां सम्झ में अची हूंदो त डैम्प्ड ऑसिलेशन छा हूंदी आहे, ऐं उनजो असांजी रियल लाइफ में यूज़ छा हूंदो आहे। तो हीउ लेक्चर हिते असां ख़तमु था कयूं। इनशाला नेक्स्ट लेक्चर में वरी असां नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।